मौलाई साहब इमरान टी चंद में दोस्तों असां कॾहिं भी मौलाई साहब के को सवाल न किया अॼु असां हिकिड़ो मौलाई साहब को सवाल करण वारा आहियूं। मौलाई साहब तव्हां कंपनी वारनि जा एल्बम कंदा हो ऐं शाइरनि जी शाइरी ॻाईंदा हो, उन्हनि खे हेॾी इज़त मान ॾींदा हो, मथे आणींदा हो। पोइ उहे तव्हांजा शो माना तव्हांजा मुखालिफ़ थी वेंदा आहिनि, नेटनि ते इलाही मैसेज इशारनि में पिया ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं छो? इमरान साहब हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि मां, हिकिड़ो पहिरियां त शेर चवंदुसि, ख़ूबसूरत शेर आहे मुंहिंजो त वक़्तु जीअं गुज़रियो तीअं गुज़ारियो आहे। इमरान साहब वक़्तु जीअं गुज़रियो तीअं गुज़ारियो आहे। ज़िंदगी मूंखे रवारियो, मूं ज़िंदगी मूंखे रवारियो, मूं दुनिया खे रवारियो। वक़्तु जीअं गुज़रियो तीअं गुज़ारियो आहे। ज़िंदगी मूंखे रवारियो, मूं दुनिया खे रवारियो आहे। मूंखे पंहिंजे हाल ते का शिकवा न आहे, मूंखे पंहिंजे हाल ते का शिकवा न आहे।